ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं, निराकार परमात्मा खे। खुद खे आत्मा समझी करे बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो, परमात्मा खे। परमात्मा बाप की सब मन की ॻाल्हियूं ॿुधाए मनुष्य खे व्यर्थ ॻाल्हियुनि सां मुक्त करे छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा जुमा जे कर्म द्वारा चवंता, मीठे मीठे बार बाबा चवंता कि अभिमान कॾहिं ईंदो आहे? जॾहिं मां कंदा आहियूं न, मां अर्थात शरीर खे सम्झंदा आहियूं। भई बाबा असांखे चवनि था, बाबा मतलब निराकार परमात्मा असांखे चवनि था, आत्मा जो पीउ चए थो कि तव्हां सॼो ॾींहुं मां ईअं कयो, मां ईअं सोचियो, मुंहिंजी सोच सही आहे, मुंहिंजो चयो छो न मञियो। त इहे मां छा कंदो? माण्हू ॾिसो ॿ आहिनि, हिकु आत्मा हिकु शरीर। शरीर खे हलाइण वारी मां आत्मा आहियां। ऐं असल में जेको मां चऊं था न, ये शरीर जे लाइ न आहे। तो जीअं असां चऊं मां सॼो ॾींहुं कमु कयो, हाणे मुंहिंजो शरीर थकिजी पियो, त मां मुंहिंजा ॿ अची विया न। भई मां सॼो ॾींहुं कमु कयो, मुंहिंजो शरीर थकिजी पियो, त इहे मुंहिंजो त ॿियो चीज खे लाइ चइबो न। चईंदे न मां फलानी ऐं मुंहिंजो घर, त घर ॿियो थी वियो, मां फलानी बि। इहे जेको चईंदे न मां सॼो ॾींहुं कमु कयो, मुंहिंजो शरीर थकिजी पियो, त इहा आत्मा थी चए असांजी। असांजी आत्मा हिते भ्रुकुटी जे विच में वेठी हूंदी आहे। ये आत्मा चईंदी आहे कि मां सॼो ॾींहुं कमु थी करां, हाणे मुंहिंजो ये शरीर थकिजी पियो। त अगरि सॼो ॾींहुं जेको असां मां शब्द यूज़ कंदा आहियूं न, जाते जाते बि, उते तुरंत यादि कजो मां आत्मा। भई सोचूं था कि मां हीअं सोचदी आहियां, त उन समय खुद जो शरीर ते न ध्यानु ॾे, सोचो मां आत्मा हीअं सोचदी आहियां। मतलब मां आत्मा में जेको मन आहे उहो ईअं सोचे थो। अगरि मां शरीर खे सोचदा आहियूं न, भई सोचो चऊं था कि मां ईअं सोचां थी, खुद जे शरीर खे ध्यान में रखंदासीं त शरीर सां गॾु संबंध यादि ईंदो। पोइ अगरि तव्हां वॾा हूंदव घर में, सोचदव न मां वॾी ईअं सोचां थी त मुंहिंजो सभु मन, मां वॾी जो सोचां थी त उहो सही थी सोचां। त इहा देह अभिमान थी। पंहिंजे शरीर खे असां सोचे करे चईंदासीं त इहा देह, हिन देह जो अभिमान कि मां वॾी आहियां त मुंहिंजो सोचणु सही आहे। लेकिन ईअं असां सोचो मां आत्मा ईअं थी सोचां। असल में आत्मा जे अंदर जेको मन हूंदो न, उहो ई सोचदो आहे। शरीर त हड्डी मांस जो शरीर हूंदो। ॾिसो आत्मा शरीर सां निकिरी वञे त शरीर कुझु सोचे सघंदो आहे, त इहा आत्मा में मन सोचे थो न, उहो पंहिंजो वीचार ॿुधाए थो। आत्मा उन अनुसार पंहिंजो वीचार ॿुधाए थी कि हा मुंहिंजे मन ईअं सोचे। त जॾहिं असां ईअं चईंदासीं न, त असांखे अहंकार न ईंदो। पोइ ॾिसो तव्हांजे घर में जेतिरा बि माण्हू आहिनि, सभिनि जे शरीर में आत्मा आहे। सभी आत्मायूं पंहिंजो पंहिंजो वीचार ॿुधाईंदियूं। सम्झो तव्हां घर में 4 ॼणा आहियो, 6 ॼणा आहियो, कोई बि ॻाल्हि करण वारा आहियो, त 6 आत्माउनि जो अलॻि अलॻि वीचार। ऐं ईअं असां सोचो शरीर खे ध्यानु ॾींदासीं त चईंदासीं जी वॾनि ईअं सोचियो, असांजा वॾा ईअं सोचे करे ॿुधाइनि था त उहो सही हूंदो। लेकिन शरीर खे न ॾिसणो, इहा त आत्मा जी सोच आहे न। त आत्मा जेकी नंढे शरीर में आहे, हुनजी सोच वॾे शरीर वारे आत्मा खां सुठी थी सकती आहे, फ़ाइदे वारी थी सकती आहे। लेकिन माण्हू खुद खे शरीर सम्झदो आहे त सोचदो आहे मां वॾी जो सोचां थी उहो सही थी सोचे, ऐं ग़लति थी वेंदो आहे। पोइ नंढा चईंदा आहिनि, जेकी नंढे शरीर में जेकी आत्मा आहे उहो चईंदी, ॾिस मां चयो न ईअं करो था, न मञो, मूंखे नंढो पर सम्झो, ॾिसो ग़लति थी वियो न। त
सके आत्मा आत्मा समझी करे घर में रहींदासीं न, समझ बुद्धि को समझ में अचणो खपे। चओ न चइण में त शरीर जे नाम सां ई सॾु कंदासीं, संबंध ॿुधाईंदासीं, लेकिन जेको अहंकार ईंदो न, जेको नंढो वॾो हिन जो अहंकार ईंदो न, ये खत्म थी वेंदो। पोइ असां घर में सभिनि जी राय ॿुधी करे, सभिनि जो वीचार छा आहे, सभिनि आत्माउनि जी बुद्धि जो निर्णय छा आहे, हुन अनुसार अगर असां घर में हलंदासीं न त असांजे घर में सभु कुझु कम ठीक थींदो ऐं कॾहिं बि लड़ाई झगड़ो बि न थींदो। भई नंढा चईंदा आहिनि मुंहिंजी छो न मञो, वॾा चईंदा मुंहिंजी मां वॾो मुंहिंजी छो न मञो, सभु खत्म थी वियो। सिर्फ़ हिकु इहो अगरि असां सम्झी वियासीं कि मां आत्मा आहियां, मां आत्मा हिन शरीर में मां जो पाठ थी वॼायां, पीउ जो पाठ थी वॼायां, धीअ जो पुट जो जंहिंजो बि मां आत्मा थी वॼायां, हिन में अहंकार छा, हिन में देह अहंकार त कुझु करण ई न। माण्हू वॾो ख़ुदि खे सम्झी करे नंढनि जे मथां रोब जताईंदो आहे, हुननि जे मथां हुननि खे डांटदो मारदो, इहे सभु छो थींदो? छो कि असां शरीर खे ॾिसंदा आहियूं ऐं ईअं असां आत्मा ॾिसूं, सभई आत्मा ई पंहिंजो पंहिंजो जीवन जीअनि थियूं, सभिनि जा पंहिंजा पंहिंजा स्वभाव संस्कार। चलो कहिड़ी आत्मा जो कहिड़ी ग़लति संस्कार बि आहे त मां हुन आत्मा खे प्यार सां सम्झायां, मां ख़ुदि जे देह खे वॾो सम्झी करे हुन आत्मा जे शरीर खे हुनखे छो तकलीफ़ ॾियां। अगरि असां आत्मा आत्मा सम्झंदासीं त असांखे वॾो नंढो बि जेको थींदो न, नंढा ग़लती कंदा आहिनि त वॾनि खे जल्दी रोब ईंदो, क्रोध ईंदो कि हिन ग़लती कई, ऐं नंढा वॾा भले ॾह ग़लती कर, नंढो थोरो बि कुझु चए न कि मम्मी तव्हां ईअं कयो, त चईंदा कि मूंखे तूं डांटे, मूंसां ईअं तुंहिंजी तमीज़ थी ॻाल्हाइण जी वॾनि सां। लेकिन तव्हां ग़लती करो था, जॾहिं नंढो ग़लती करो था त तव्हां बि हुनखे प्यार सां सम्झायो त आपे नंढो बि सम्झंदो कि हा वॾा बि ग़लती कंदा आहिनि त हुनखे बि उहो ई शिक्षा, उहो बि तव्हां सां प्यार सां हलंदो न। ईअं नंढो वॾो कॾहिं छुटी थींदो न, पोइ ॿारनि में मन में कुझु माउ पीउ जे लाइ ग़लति उहो थी वेंदो आहे। भई वॾा ग़लती करनि था, हुननि खे कोई कुझु नथो चए, मां करां थो त मूंखे सभु डांटनि था मारनि था, हुन ईअं कयूं। लेकिन असां आत्मा आत्मा ॾिसंदासीं, सम्झंदासीं भई हिन आत्मा में इहे कमी आहे त ठीकु आहे, हिननि जे लाइ शुभ भावना करो, चलो हिन आत्मा में इहे कमी आहे त हिन में शुभ भावना करो। ऐं असां ग़लतियुनि खे न ॾिसी करे सभिनि जी सुठी ॻाल्हि ॾिसंदासीं त बि घर में सुख शांती थींदी। भई भले कंहिंमें 10 ग़लतियूं हुजनि, 10 बुरा आदत हुजनि, लेकिन हिकु त सुठो थी सघंदो आहे न। ॿियो बाबा चए थो कि सदा असां भई कोई माण्हू हूंदो न, पंहिंजी वृत्ति में पंहिंजी सोच में हुनजे लाइ ओड़ी सूरत फिक्स करे छॾंदो कि आई अहिड़ो, त इहा मां जो चऊं था न, इन सां इहे बि ख़तम थी वेंदो। जेको मां शरीर जे लाइ चऊं था न, इहे बि ख़तम थी वेंदो। अगरि असां मां आत्मा सम्झंदासीं त साम्हूं वारी आत्मा खे पंहिंजे भाउ जे रूप में, ॾाढी सुठी आत्मा जे रूप में हुनखे ॾिसंदासीं। छोकी असल में आत्मा आत्मा केरु हूंदी आहे? भाव हूंदी आहे, ऐं आत्मा जो पीउ हिकु परमात्मा। त अॼु बाबा परमात्मा बाप असांखे सिखाइनि था कि सदा जॾहिं बि तव्हां सॼे ॾींहं में मां था चओ न त तुरंत यादि कजो मां आत्मा, ऐं मुंहिंजो त शरीर। हिते बाबा चईंदो मुंहिंजे सां गॾु मुंहिंजो बाबा जोड़े छॾियो, परमात्मा बाबा। हिन सां छा थींदो? भई मां आत्मा सां त अहंकार ख़तम थी वेंदो, ऐं मुंहिंजो बाबा आहे, बाक़ी सभु बाबा जो। जे चऊं मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो घर आहे। अगरि मां चवां मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे, इहो बाबा जो घर आहे, परमात्मा जो घर आहे, त तव्हांखे कॾहिं मोह थींदो? मां आत्मा आहियां, इहे सभु परमात्मा जा ॿार, मुंहिंजो बाबा आहे ऐं इहे सभु परमात्मा जा ॿार आहिनि, इहे सभु परमात्मा जी चीजूं आहिनि।
त मोह बि न थींदो ऐं असां उन चीजनि खे घर खे ॿारनि खे सुठी रीति बि संभाले सघंदासीं। हिन जो एग्जाम्पल माण्हू ॾींदा आहिनि न, भई हिकु डॉक्टर बि मोहवश पंहिंजे ॿार जो ऑपरेशन न करे सघंदो आहे, ॿियो डॉक्टर कंदो। मुंहिंजे में मोह अची वेंदो न, ऐं मुंहिंजो असां बाबा मतिलब परमात्मा ते जोड़े छॾूं त, ऐं बाक़ी सभु वचरे माण्हू चईंदा आहिनि सभु कुझु त भॻवान जी आहे, लेकिन इहो प्रैक्टिकल में अनुभव करणो, त हिन जो असांखे अभ्यास करणो। मुख सां त माण्हू ॾाढो कुझु चए थो, त सभु इहे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, हा असांखे पतो आहे ही सभु भॻवान जो आहे, लेकिन प्रैक्टिकल में त केतिरो, अॼु तव्हांजो रुमाल ई गुम थी वञे त केतिरो संकल्प हूंदो न, अरे मुंहिंजो रुमाल उते किरी पियो, रुमाल, अरे मुंहिंजो त बाबा आहे, रुमाल बाबा जो आहे, बाबा तव्हांजो रुमाल गुम थी वियो, खत्म। हिकु नंढी सी चीज में माण्हू केॾी मोह रखी वेठो, मुख सां चए थो सभु कुझु भॻवान जो आहे, उन ई ॾिनो अथई, त मतिलबु मुख सां जो चऊं त उहो असां कर्मनि में नथा लायूं, तॾहिं त असां एॾो ज्ञान सत्संग ॿुधंदे उहे बि अज्ञानी आहियूं, तॾहिं त असांखे रुमाल गुम थियण जो बि दुख परेशानी थी थिए न। ओ केसिताईं यादि हूंदो न, मुंहिंजो रुमाल ॾाढो सुठो हुयो, अलाए काॾे गुम थी वियो, ईअं थी वियो, त बाबा चए चवनि था हाणे मां सां गॾु छा जोड़णो, मां आत्मा जी इहे सोचां चवां करां, ऐं मुंहिंजो बाबा आहे, बाक़ी सभु बाबा जो, त हिन जो अभ्यास करणो हूंदो आहे। त असां अगरि हाणे खां इहे अभ्यास कंदासीं पंहिंजे शब्दनि ते, जॾहिं बि असां इहे मां ऐं मुंहिंजो चऊं हुन समय अभ्यास कंदासीं, तॾहिं वञी असांजो अभ्यास धीरे धीरे पक्को थींदो, तॾहिं असांजो अहंकार ख़तमु थींदो, तॾहिं असांजो मोह ख़तमु थींदो, ऐं तॾहिं असां पंहिंजे जेको बि तव्हां परमात्मा जे घर ॿार चीजे हुननि खे सुठी रीति संभाले सघंदो। त मुंहिंजो जॾहिं ख़तमु थी वेंदो न त मोह ख़तमु थी वेंदो, ऐं परमात्मा जो सम्झी करे इहो ॾिस माण्हू कीअं टिकाणे मंदिर में माण्हू लंगर ठाहींदो त केतिरो ध्यानु रखंदो आहे न, मथे ते चुन्नी हथ धोत साफ़ रीति सां ठाहींदा, मन में भॻवान जो नाम जपदा, त उहे तव्हां बाबा त नथो चए की तव्हां ईअं मथो ढके करे ईअं कुझु जाप जपी करे रोटी ठाहे, बाबा त चए थो मूंसां गॾु करो, भई परमात्मा जो घर, परमात्मा जे घर में मां रोटी बि ठाहियां त हुन खां पुछी करे ठाहे, हुन सां गॾु ठाहे, बाक़ी हुनजो नाम जपण सां न थींदो, उनखे पाण सां गॾु रखी करे, हा अॼु ईअं ठाहियूं, अॼु ईअं करूं, ईअं करूं, हीअं करे करे तव्हांजो साथी बि थी वेंदो। पोइ चइबो आहे न, जंहिंजो साथी परमात्मा हुनखे जीवन में की ॻाल्हि जी कमी आहे, कॾहिं डपु थींदो, कॾहिं कुझु दुख थींदो, त हुनखे साथ त माण्हू सोचंदा आहिनि हा भई मूंसां गॾु आहे, लेकिन साथी नथा ॻाल्हि, साथी मतिलब की तव्हां हिक ॿिए खां पुछंदा आहियो न, भई हेॾे हलूं, हीअं करूं, अॼु ईअं रोटी ठाहियूं, अॼु ईअं डिश ठाहियूं, अॼु ईअं कमु करूं, ईअं परमात्मा सां रोज़ जो ॾींहुं मनी मन में ॻाल्हि कंदा, बाबा हलो चलो ईअं करूं, रोज़ सुबुह जो या राति जो सुम्हण खां पहिरियों हुनखे सॼो पंहिंजी टीचर त साथी बि ठाहिणो, हुनजी मदद बि वठणी, त जे मोह ऐं अहंकार ख़तमु करण जी बाबति तो प्रैक्टिकल में अभ्यास करणो हूंदो आहे। जो बाबा चए थो सदा सर्व जे प्रति शुभ भावना शुभ कामना रखो, पंहिंजी वृत्ति मतिलब सोचण जो तरीक़ो असांखे इहो बि अभ्यास हुजणो। माण्हू सोचंदा ॾिसो माण्हू खे जॾहिं दुख थींदो न कंहिंखे बि तुरंत हुनजे लाइ सुठा सुठा माण्हू सोचंदो आहे, सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदो आहे की उहो ठीकु थी वञे, ईअं करे हुनजे लाइ प्रार्थना कंदो आहे। त ईअं रोज़ असां पूरे विश्व जी आत्मा जे लाइ प्रार्थना सुठी, परमात्मा सां सुठो संकल्प करे विश्व जी आत्मा जे लाइ सुठो सोचूं था, केतिरो सुठो थींदो। ॾिसो हिकु थींदो असां पंहिंजे लाइ रोटी ठाहियूं, हिकु थींदो असां सभिनि जे लाइ ठाहींदासीं त पंहिंजे लाइ बि ठही वेंदी आहे।
त हाणे असांखे सभिनि जे लाइ सुख शांति जे लाइ कामना करणी। सभिनि सां गॾु तव्हां बि अची वियो, तव्हांजे घर में जो माण्हू रहंदा आहिनि उहो बि अची वियो। हिन करे सदा असांखे पूरी विश्व जे लाइ सुठो सोचणो आहे, सभी सुखी थी वञनि, सभी शांत थी वञनि, सभिनि जा दुख दूर थी वञनि। इन सां छा थींदो, असांखे बि प्राप्त थींदो ऐं असां सां गॾु जेका माण्हू आहिनि उन्हनि खे बि प्राप्त थींदो। त हिन सां छा थींदो कि असां हिकु तरीक़े सां छो परमात्मा विश्व जो पिता आहे न, त असां परमात्मा जा मददगार थी वेंदा। त अगरि परमात्मा जो मददगार ठहिणो अथव त उन सां छा थींदो, परमात्मा त विश्व जो पिता आहे। अगरि असां रोज पूरी विश्व जे आत्माउनि जे लाइ सुठो सोचंदासीं त परमात्मा जी नज़र असां ते रहंदी ऐं पोइ जीअं असांजी मदद, उहो असांजी मदद करण लॻी वेंदी। असां सभिनि जे लाइ सुठो सोचूं, छो परमात्मा खे अहिड़ियूं आत्मायूं खपनि, अहिड़ा माण्हू खपनि जो पूरी विश्व जे लाइ सुठो सोचनि। अॼुकल्ह माण्हू पंहिंजो ई थो सोचे। ॾिसो, हर धर्म वारो पहिरियों पंहिंजे धर्म जे लाइ सोचो। हर जेको बि देहदारी संत सन्यासी गुरु आहिनि उहो पहिरियों पंहिंजी जेका बि उन्हनि जा फॉलोअर्स आहिनि उन्हनि जे लाइ सोचो, लेकिन पूरी विश्व जे लाइ केरु सोचो? चलो कोई विश्व जे लाइ सोचे बि त उन खां पहिरियों पंहिंजे लाइ जरूर सोचो। घर में बि माण्हू रोटी ठाहींदो त पहिरियों खुद जे लाइ बि सोचंदो आहे न, हा भई मूंखे बि त खाइणी आहे, त मुंहिंजी अॼु ये इच्छा आहे या जेकी सभिनि जी इच्छा आहे उन अनुसार खुद जी बि सोचो, हा भई मूंखे त न वणंदी आहे त मां पंहिंजे लाइ छा ठाहियां। लेकिन बाबा चए थो मूंखे अहिड़ियूं माण्हू खपनि जो विश्व जे लाइ सोचण वारी हुजे। छोकी अगरि असां विश्व जे लाइ सोचंदा आहियूं न त तव्हांजी जिम्मेवारी परमात्मा जे मथां थी वेंदी आहे। तॾहिं वो तव्हांजी हर जिम्मेवारी खुद जी सम्झो, वो तव्हांजो मददगार थी वेंदो। हिकु त परमात्मा खे पंहिंजो शरीर न आहे त हुनखे हिते हिन दुनिया में माण्हुनि जी मदद करणी आहे त हुनखे कोई न कोई देहदारी माण्हू त खपे न। विश्व जी मदद करण लाइ देहदारी आत्मायूं असां ई हिन सृष्टि ते रही करे परमात्मा का शक्ति वठी विश्व जी मदद करे सघंदा आहियूं। त बाबा चए थो ॾिसो, माण्हू सोचंदा आहिनि असां त बुढा थी वियासीं, हाणे असां छा कंदा आहियूं, असांखे त कोई कमु न आहे, सभु थी वियो, हाणे असांखां केरु पुछंदो। परंतु अगरि माण्हू चए थो उमिरि, चलो तव्हां सभु कुझु कयो, तव्हांजे ॿारनि जा ॿार बि थी विया, सभु बिज़ी आहिनि, लेकिन तव्हां जेतिरो समय भी शरीर हले आत्मा जो, उतरो समय असांखे खुद जी ड्यूटी समझणी खपे कि हाणे मां परमात्मा जी मददगार थी। पहिरियों त मां चलो हिननि खे पैदा वैदा कयो, वॾो कयो, हाणे मूंखे परमात्मा खे यादि करे हुनखे जो कमु आहे, पूरे भगवान खे पूरे विश्व जी आत्मा ही यादि थी करनि। लेकिन भगवान, माण्हू चए तो भगवान ॿुधे ई नथो। भगवान वटि त आवाज़ वञे थी, लेकिन भगवान हिन सृष्टि ते माण्हू जे ज़रिए ई मदद कंदो न। तो अॼु तव्हां भगवान खे यादि कंदा आहियो त भगवान खुद त न ईंदो, कहिड़े न कहिड़े माण्हू द्वारा तव्हांजी मदद कराईंदो न। असां तव्हां सोचो मां त भगवान खे यादि कयो, तव्हां अची वियो, तव्हां मुंहिंजे लाइ भगवान आहियो। त ईअं बाबा खे मददगार खपनि। भगवान पंहिंजी शक्ति हेठि ॾींदो आहे माण्हुनि खे, लेकिन केरु माण्हू हुनजी शक्ति वठी सघे जो हुनखे यादि करनि, जो सभिनि जी मदद करण लाइ तयार हुजनि। हाणे तव्हां खुद जे ॿारनि जी मदद कंदा रहंदव त भगवान बि तव्हांखे ओतिरी शक्ति ॾींदो। तंहिंजे करे चलो तव्हां ॿुढा थी विया आहियो, तव्हांजा सभु कम थी विया आहिनि, हाणे तव्हां सॼो ॾींहुं परमात्मा खे वेही करे हुन सां गॾु कमु करो, हुनखे यादि करे वेही करे तपस्या न करणी आहे। ये हलदे फिरदे खाईंदे पींदे परमात्मा के याद करे हर कर्म कंदो त परमात्मा तव्हां द्वारा ॿियनि जी मदद कंदा। तो पंहिंजी बुद्धि में विहारे छॾियो
हाणे मुंहिंजो जीअं कम त थी वियो, लेकिन हाणे मूंखे परमात्मा खे यादि करे उनखे जो बि कम कराइणो अथसि उनजो कम में उसके मददगार थियणो। पर ॾिसो तव्हांजो बुढ़ापो ईअं निकिरंदो तव्हां कुझु परेशानी न थींदी, उहो तव्हांजी हर घड़ी तव्हांखे मदद कंदो रहंदो, हर कर्म कंदो। जेतिरो तव्हांजा ॿार बि न कंदो न, उहो पंहिंजी शक्ति सां मथे वेठो वेठो तव्हांजी मदद कंदो, अगरि तव्हां हुनखे यादि कंदव त। तॾहिं त चईंदा आहिनि भले बचपन खां ई हर आत्मा खे परमात्मा जो संग जरूर करणो खपे, न त सॼो उमिरि कई न पोइ बुढ़ापे में सोचदा आहिनि मूंखां कोई पुछे नथो, मां अकेली थी वई आहियां, मुंहिंजी कोई वैल्यू कोन्हे, हाणे मां बुढ़ी थी वई आहियां। अरे त तव्हां चलो ॾिनो उन्हनि खे, उहो त सभु पंहिंजी लाइफ में बिज़ी थी विया न। वैसे बि चईंदा आहिनि परमात्मा त आत्मा जो संबंधी आहे, हिन करे बाबा चए थो भले तव्हां वटि सभु आहिनि, लेकिन हिकु मूंखे सदा पाण सां साथ रखंदव त कॾहिं बि अकेलो न महसूस थींदो तव्हांखे। ऐं परमात्मा सर्व संबंध सां सदा ई असांजी मदद कंदो रहंदो। छो जो ॾिसो देहदारी बि अगरि मदद करनि बि, लेकिन सॼो ॾींहुं त न करे सघंदा न, भई उन्हनि खे बि त कमु आहे न। तव्हां अगरि हली फिली नथा सघो, लेकिन उन्हनि खे बाक़ी कम त करणो हूंदो न। पोइ जेको बि माण्हू वेठो हूंदो न हुनखे अकेलो अकेलो लॻंदो, लेकिन अगरि परमात्मा खे पहिरीं साथी ठाहे विझनि त उहो परमात्मा सां गॾु परमात्मा खे यादि करे ॿियनि जी बि मदद करे सघंदो। इन करे बाबा चए थो सदा मूंखे पाण सां गॾु रखो, त कॾहिं बि तव्हांखे अकेलो न महसूस थींदो ऐं सदा सर्व जे लाइ सुठो सोचता रहो। त आत्मा जे मन खे आहे न कुझु न कुझु सोचण लाइ त खपे ई सही। त सभु फालतू ॻाल्हियूं न सोचे करे सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदासीं त केॾो सुठो थींदो न, आत्मा में शक्ति बि वधंदी। ईअं ई माण्हू सोचे थो मां अकेली आहियां, मूंखां कोई नथो पुछे, मां बीमार आहियां, मां हीअं आहियां हूअ आहियां, ईअं ई अगरि सोचे कि मूंसां मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मूंसां गॾु आहे, सदा मूंखे मदद करण लाइ मूंसां गॾु आहे, मां बि हुनखे यादि करा ताकि सभी आत्मायूं बि सुखी थी वञनि, शांत थी वञनि। त ॾिसो ये सोचण सां ई आत्मा में शक्ति अची वेंदी आहे ऐं परमात्मा जी हुनखे मदद जी अनुभूति थींदी आहे। इन करे बाबा चए थो ॾिसो बुढ़ापे में माण्हुनि खे शरीर खां कुझु न थींदो न, त ॾाढो ई सुठो आहे। तव्हां भले वेठा वेठा बि परमात्मा खे यादि कंदो न त तव्हांजी आत्मा द्वारा परमात्मा ॾाढनि जी मदद करे सघंदो, उन्हनि खे शक्ति ॾेई सघंदो। त कॾहिं न सोचो भई हाणे त छा करूं, उमिरि थी वई। लेकिन ॾिसो पहिरों जे ज़माने में माण्हू बचपन में जॾहिं स्कूल पढ़ाइण जो टाइम हुयो त ॿारनि खे ॿी जॻह पढ़ण लाइ मोकिलंदा हुया ऐं बुढ़ापे में माण्हू भगवान जो नाम जपण लाइ अलॻि जॻह वेंदा हुया। ऐं जेको माण्हू घर गृहस्थी वारो हलाईंदो भई हुननि जो त ओड़ो ई माहौल हूंदो न। त ॿार बि अगरि घर गृहस्थी में रहंदा त हाणे घर वारा त इहे सभु पंहिंजा जेका बि आहिनि खाइण पीअण प्रोग्राम आदि कंदा, त उन्हनि जी बि पढ़ाई डिस्टर्ब आए दिन कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। ऐं जेका बि माण्हुनि जी उमिरि थी वेंदी आहे उहो बि घर में ई रहंदा त उहो बि भॻवान खे यादि न करे सघंदा। त उन्हनि जो सॼे शरीर खां कुझु न थींदो न, त उन्हनि जो टाइम हूंदो आहे भॻवान खे यादि करे वेठो वेठो। लेकिन माण्हू अञा ताईं बुढ़ापे ताईं बि गृहस्थी में घुसल आहे। सोचो बुढ़ापे में हिकु पर्टिकुलर एज खां पोइ त माण्हू खे खाइण पीअण में कंट्रोल करणो ई हूंदो न शरीर जे लाइ। लेकिन घर में उहे चीजूं ठहनि थियूं, हाणे घर में बुढ़ो माण्हू बि वेठो हुनखे लॻंदो मां बि इहे खावां 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 ऐं हुनजे शरीर खे सूट ई नथो करे, त उहो भॻवान जो नाम बि नथो जपे सघे, कुझु खाए थो त बीमार थो थी वञे, त ॿिया माण्हू छा करनि?
त जेको सिस्टम ठहियल हुयो न उहो ॾाढो सुठो हुयो, लेकिन हाणे माण्हू हुन रीति नथा हलनि। त ॿारनि जी बि पढ़ाई ठीक नथी थिए, बुढा बि भॻवान जो नाम सुठो नथा जपी सघनि, ऐं जेका विच में गृहस्थी संभालनि था उहो बि परेशान, उहो बि छा करे। त इन करे बाबा चए थो समझ ॾाढी सुठी ज़रूरी आहे हिन समय माण्हुनि खे। तो चईंदा असांखे कुझु खाइण लाइ नथा ॾियनि। वो बुढा चईंदा जिनजी उमिरि थी वई, शरीर खे सूट नथो करे त उन्हनि खे कीअं ॾियऊं। तो चईंदा असांखे कुझु खाइण नथा ॾियनि, असांखे ॿाहिरि नथा वञणु ॾियनि, जेल में बंदि करे रखियो अथनि। शरीर जहिड़ो हिसाब सां हले थो त हुनखे ओड़ो खाइण पीअण ॾियो। हेॾे होॾे न वञी करे घर में ई परमात्मा जो नाम जपो न था। तो ये न सम्झण जे कारण जेका विच में माण्हू हूंदा आहिनि उहे फसी वेंदा आहिनि। इन करे बाबा चए थो कि सदाई मूंखे यादि करो त जीवन में कॾहिं बि अकेलो न महसूस थींदो, ऐं मां तव्हांजो मददगार बि सदा ई रहंदमि, मां तव्हांखे कॾहिं न छॾींदमि। अच्छा, मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और कुझु कोन्हे। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। हिन मर्ज़ी वा जीवन में सदा संतुष्ट रहण वारा इच्छा मात्रम विद्यार्थी। बाबा चवनि था तव्हां ॿार मर्ज़ी वा था। असांखे हाणे कल्ह जी दुनिया जी रीति रस्मनि खे छॾे करे जीअं परमात्मा सिखाए थो न, उहो सिखी करे हलंदासीं त जीअं त असां पुराणे रस्म रिवाजनि खां मरी वियासीं, ऐं नई रीति जीअं परमात्मा असांखे सिखाए थो उहो जीवन जीऊं त असां जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं। हिन समय सभु असंतुष्ट छो आहे? त जीवन कीअं जीअणो आहे, कहिड़ी ॻाल्हि सही, कहिड़ी उमिरि जे लाइ कहिड़ी ॻाल्हि सही, उहो सम्झे ई नथो। शक्ति न आहे सम्झण जी, धारण करण जी। त जॾहिं असां आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं, परमात्मा जीअं असांखे शिक्षा ॾी त उहो धारण करे हलंदासीं न, असां जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं। जाते संतुष्ट आत्मा हूंदी आहे न, उन आत्मा में गुण शक्तियूं सभु हूंदा आहिनि। छो जी उन परमात्मा खे पंहिंजो ठाहे रखी अथई। परमात्मा त सर्व गुण सर्व शक्ति ज्ञान जो सागर आहे। तो संग जो रंग त लॻंदो, प्राप्ति त थींदी। पीउ आहे न असांजो परम पिता परमात्मा खे पंहिंजो ठाहियो, त पीउ वटि जो आहे उहो ॿार वटि त ज़रूर ईंदो न। त बाबा चवनि था कि हाणे सदा संतुष्ट रहो, मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा में सभु गुण सर्व शक्ति अची वेंदी, तव्हांजी सभु इच्छाऊं पूरी थी वेंदियूं। आत्मा की कहिड़ी इच्छा है? आत्मा की ये इच्छा है न कि मूंखे परमात्मा जी प्राप्ति हुई। आत्मा खे छा खपे? सुख, शांति, खुशी। ॾिसो धन संपत्ति हूंदे हुए भी सुख न आहे, शांति न आहे, खुशी न आहे, त मतलब आत्मा खे ये चीजें खपनि, उहो हुनजो पीउ ॾेई सघंदो। त जॾहिं पीउ मिलियो त जीवन में ॿी कोई इच्छा रहंदी? परमात्मा सां गॾु सुख शांति खुशी त आहे ई सही। त अहिड़ी आत्मा जी सभु इच्छाऊं पूरी थी वेंदियूं आहिनि, सदा इच्छा मात्रम अविद्या थी वेंदी आहे। स्लोगन आहे, जिन संस्कार सरल आहिनि, पंहिंजी आदतियूं जेकी हूंदियूं आहिनि न, कोई जो संस्कार कड़ा हूंदा आहिनि, त उहा कोई बि ॻाल्हि ईंदी न परिस्थिति, हुनखे पार न करे सघंदो आहे। तो अगर संस्कार सहज इजी हूंदा न त उहा आत्मा कोई भी परिस्थितियुनि खे सहज ही पार करे सघंदी। छो जे खुद खे मोल्ड करे सघंदी आहे न। हा चलो ईअं आहे, ठीकु आहे, ईअं करे था हलूं, छा आहे जीअं ठीकु आहे। जे कोई माण्हू हूंदो न, मां त ईअं ई कंदमि, हाणे उहो पॉसिबल ई न आहे, त अॻियां कीअं वधंदो? चईंदो चलो ठीकु आहे, जीअं न ईअं आहे, चलो ठीकु आहे, ईअं करे हलूं, त अॻियां वधी वेंदो न। लेकिन नियम मर्यादायूं पंहिंजी पक्की करे हलणी आहिनि। मर्यादाउनि में हली करे, समय ॾिसी करे, ॻाल्हि व्यक्ति ॾिसी करे असांखे जीवन में हलंदासीं त हर परिस्थिति खे पार करे सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।